नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त 3 ॾींहं अॻु भिरयास्टी बाईपास ते ट्रक जे हेठियां अची ಛೇಭಾಟ್ಜಿ थींदड़ मोटरसाइकिल सवार नौजवान खलील क़लहौड़ो जे अमड़ ऐं वारसनि पारां क़त्ल करण जो इंकशाफ। वारसनि मर्दनि औरतनि जो क़ौमी शाहराह ते धरणो रोड ब्लॉक थियण सबबि सभई गाॾियुनि जी लाइन लॻी वई। मुसाफ़िर सख़्त परेशान। भिरयास्टी पुलिस DSP अब्दुल सत्तार अञण सां ॻाल्हियूं नाकाम थियूं आहिनि। इन सिलसिले में क़लहौड़ा बिरादरी जे माण्हू नौजवान जी अमड़ मसमात नगमा क़लहौड़ो एहतजाज कंदे ॿुधाए त मुंहिंजो नौजवान पुट खलील क़लहौड़ो खे ट्रक ड्राइवर दुश्मनी तहत मारियो। हिननि वधीक चयो त असां भिरयास्टी पुलिस खे 4 माण्हुनि जा नाला ॾिना जंहिंखे असां शक आहे त मुंहिंजे नौजवान पुट खलील खे हिननि क़त्ल करायो। भिरयास्टी हिननि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। हिन करे रोड ब्लॉक करे धरणो आयो आहे। हिननि SSP नौशरो फेरोज़ खां मुतालबो कयो त पुलिस खे ॾिनल नालनि जा जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे धरणे सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।